الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا أوفوا بالعقود أحلت لكم بهيمة الأنعام إلا ما يتلى عليكم غير محل الصيد وأنتم حرم إن الله يحكم ما يريد. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। अॼु सूरतुल माइदा जी शुरूआत थी रही आहे। सूरत जो नालो माइदा जे लफ़्ज़ जी माना आहे खाधनि सां सजायल दस्तरखान। माइदा जे लफ़्ज़ जी माना आहे दस्तरखान, पर खाधनि पीतनि तां सजायल हुजे। हिन सूरत जे अंदरि 5 रुकूअ में इहो मंज़र बयान थिए थो जो ईसा अलैहिस्सलाम खां संदसि ताबेदार जिन खे हवारी चइबो आहे उन्हनि मुतालबो कयो त अल्लाह तबारक व ताला खे चओ न त असांजे लाइ आसमान खां दस्तरखानो नाज़िल करे ऐं उहो खाधनि सां भरियल हुजे। ठहियो वेठो पियो दस्तरखान खाधनि सां भरियल, आसमान खां असांखे मिले। पोइ हिन सूरत जे 5 नंबर रुको में इहो बयान जो थिए थो ऐं हिन सूरत में काफ़ी सारा अहकाम बयान कया विया आहिनि। तौहीद जा, अक़ीदे जा, मसाइल, सियासत, हुकूमत, काफ़ी सारा मामला, इल्म ग़ैब जो तज़किरो, जानवरनि जे हलाल हराम हुजण जो तज़किरो, काफ़ी सारो कयो वियो। पर दस्तरखाने वारो मुतालबो हवारिन जो ज़रा नुमाया नज़र पियो अचे, इन जे करे इन निस्बत सां हिन सूरत जे मथां नालो सूरतुल माइदा रखियो वियो। हाणे हीअ सूरत नाज़िल कॾहिं थी, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिन सूरत जो हिकिड़ो हिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां सफ़र पिए कयो, उन सफ़र में नाज़िल थियो। हिकिड़ो हिसो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सफ़र हुदैबिया में मसरूफ़ आहे, उन वक़्तु नाज़िल थियो। हिकिड़ो हिसो हिन जो मको फ़तह थिए पियो, फ़तह मके वारे वक़्तु नाज़िल थियो। हिकिड़ो हिसो हिन जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़िंदगीअ जो आख़िरी हज हो, हजतुल वदा, उन वक़्तु नाज़िल थियो। ईअं हिन सूरत खे थोरो थोरो नाज़िल थींदे 4-5 साल लॻा। सन 4 हिजरीअ में नाज़िल थियणु शुरू थी, 10 हिजरीअ में वञी करे हिन सूरत जो इख़्तिताम थियो। आख़िरी आयतूं हिन सूरत जूं अॻिते अचे थो, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। किन बुज़ुर्गनि त लिखियो आहे क़ुरान पाक सॼे जी आख़िरी आयत बेतबार नाज़िल थियण जे इहा आहे, किन चयो त न अञा ॿियूं आहिनि। त बहरहाल हिन सूरत खे थोरो थोरो नाज़िल थींदे सन 4 हिजरीअ खां 10 हिजरीअ ताईं जो एतिरो वक़्तु लॻो, इहा सूरत पूरी नाज़िल थी वई। अल्लाह तबारक व ताला हिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अहकाम बयान फरमाया आहिनि। पोइ हिन सूरत जी शुरूआत अल्लाह तबारक व ताला या अय्युहल्लज़ीना आमनू औफ़ू बिल उक़ूद जे लफ़्ज़नि सां कई आहे। फरमाई है ईमान वारो पंहिंजा वाइदा पाड़ियो, वाइदो कयो त उहो पाड़ियो, पूरो कयो। ज़बान ॾियो कंहिंखे त हुनखे पाणी ॾियो, पूरी कयो। या ज़बान न ॾियो, ज़बान ॾियो त पूरी कयो। चाहे कस लॻी वञेव ज़बान, मुस्लमान ज़बान ॾींदो आहे त हुन ते बीहंदो आहे, वाइदो कंदो आहे त हुनखे पूरो कंदो आहे। पंहिंजा वाइदा पाड़ियो। लफ़्ज़ त नंढड़ो आहे, औफ़ू बिल उक़ूद, वाइदा पाड़ियो। इन लफ़्ज़ जे अंदरि वॾी माना रखियल आहे। हिकिड़ो वाइदो मुआहिदो इंसान निकाह जे सूरत में बि कंदो आहे, अक़द
दस्तखत करे इजाम क़बूल करे पंहिंजे मथां ज़िम्मेदारी खणंदो आहे त हा मां इहो निकाह क़बूल कयो, ज़बान ॾिनई क़बूल कयुमि, लफ़्ज़ चवंदो आहे क़बूल कयुमि। इन लफ़्ज़ क़बूल करण जे पोयां हिनखे सॼी ज़िंदगी ख़ुशी मरी वञिणो आहे। ॾुख सूर दर्द इहे सभु शयूं बर्दाश्त करणियूं अथसि। केतिरा ई ज़िंदगीअ जे अंदरि लाया चढ़ा ईंदसि, आज़माइश इम्तिहान ईंदसि, इन जोड़ीअ सां ज़िंदगी गुज़ारींदे ॿार बच्चा ॼणजंदा, अणत बणत थी पवंदी, तबियतूं कॾहिं न मिलंदियूं, कॾहिं ज़रूरतुनि जी खोट हूंदी, कॾहिं तबियतुनि जे मैचुनि जी खोट हूंदी। ज़बान कई अथई पाड़े वञे, इहे शरीयत सेखारे पई। वापारु कयईं कंहिंखे ज़बान ॾिनई सुभाणे न परीहं या पहिरीं तारीख़ तोखे हेतिरी रक़म मिलंदी, शइ मूंखे ॾे, या सुभाणे या परीहं या पहिरीं तारीख़ जेका थिए थी न, ज़बान जेका ॾिनई उन ते छा बि थिए उहा ज़बान पूरी करे। वरी ज़बान ॾिनई न तोखे हीअ शइ ॾींदुसि हिकु नंबर वारी, उन में मिलावट न हूंदो, हीअं न हूंदो, ॾे बि उहा ई जहिड़ी ज़बान सां ॿोले ॾिनई। पर जो उन में ॿ नंबरी कयईं, मिक्स मिलावट कयईं, क़ुरान पाक जे इन आयत जे मुताबिक़ मुस्लमान साबित न थियो। अल्लाह से फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारो, ईमान वारो सॾु आहे ईमान वारनि खे वाइदा पाड़ियो। मोमिन आहे त वाइदो पाड़ींदो, नथो पाड़े त इहो ईमान में खोटल आहे। ओतिरो जेतिरो वाइदे में ज़बान में कसो थींदो ओतिरो ईमान में खोटल हूंदो। बसि लफ़्ज़ वॾा आहिनि, कलमो पढ़ियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इक़रार कयईं त मां अल्लाह खे वहदहु ला शरीक करे मञा थो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुनजो पैगंबर करे मञा थो। इन ॻाल्हि ते सॼी ज़िंदगी गुज़रेसि, ख़ानदाननि जा ख़ानदान कुसदी मरी वञनि, कलमो न छॾनि, नबीअ जी ताबेदारी न छॾनि, अल्लाह ताला जे तौहीद खां सवाइ ज़िंदगी न गुज़ारनि। ईअं मुस्लमान हुनखे चइबो आहे जेको ज़बान करे त पाड़े। हाणे अल्लाह ताला लफ़्ज़ नंढड़ा बयानु कया, पर जाॾे ताॾे लफ़्ज़नि जी छिक खणी वई, तालीम ऐं तरबियत जाॾे ताॾे छिकी वई। अल्लाह ताला फरमायो वाइदा पाड़ियो, मुआइदो कयो त हुनखे हर हाल में पूरो कयो। फरमाई त उहिल्लत लकुम बहीमतुल अनआम, तव्हांजे लाइ चौपाया जानवर हलाल कया विया आहिनि। एतिरे लफ़्ज़ ताईं त अल्लाह तबारक व तआला ॼण त चई छॾियो सभु जो सभु चौपाया जानवर हलाल, सभु साईं, सभु शींहं कुतो बिलो बगड़ सभु। फरमाई थोरो तरस, असां चयो आहे त चौपाया जानवर तव्हांजे लाइ सभु हलाल, इल्ला मा युतला अलैकुम, हा जेके हराम करणा आहिनि उहे तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदासीं, उन्हनि जा नाला ॿुधाईंदासीं। इल्ला मा युतला अलैकुम, उहे तव्हां ते पढ़िया वेंदा, उन्हनि जा नाला खया वेंदा जेके तव्हांजे मथां हराम कंदासीं, बाक़ी सभु हलाल। हाणे ॿियो बि लफ़्ज़ फरमाई गैर मुहिल्लिस सईद व अंतुम हुरुम, जंहिं वक़्तु एहराम वारा हुजो उन वक़्तु तव्हांजे मथां शिकार करण बि हराम, शिकार करण बि हराम, पर शर्त आहे जंहिं वक़्तु एहराम वारा हुजो। एहराम बदल हुजे हज जो या उमिरे जो, त एहराम बदल कोन्हे को, तव्हांजे मथां शिकार बि हलाल आहे, हलाल जानवर जो शिकार हलाल आहे, कयो खाओ, हराम जो त हुअं बि हराम। असां तव्हांखे ॾसींदासीं कहिड़ा जानवर तव्हांजे मथां हराम आहिनि। उन्हनि में ॾसिया विया कुतो, भोलो, बांदर, खिंज़ीर, सूअर, इहे जानवर ॾसिया विया। वक़्फ़े वक़्फ़े सां अल्लाह ताला क़ुरान पाक में ॾसिया। हिन सूरत जे अंदरि बि कुझु आयतुनि खां पोइ इहो तज़किरो बयानु थिए थो त कहिड़ा कहिड़ा जानवर हराम थियनि था। सूरत बक़रा में बि अल्लाह ताला फरमायो आहे इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ला लिग़ैरिल्लाहि बिही, जेको बि जानवर गैर जे नाले ते, अल्लाह खां सवाइ कंहिं ॿिए जे नाले ते ज़बह कयो वञे, हलाल हुजे पर गैर जो नालो ॾेई ज़बह कयो त बि हराम। सीर वारी रत बि हराम, सूअर बि हराम, हर शइ हुनजी हराम, इहे ॾसिया विया। हाणे उन खां सवाइ जेके जानवर बचनि था उहे हलाल आहिनि। इहो तफ़सीली बयानु अॻिते आयतुनि में ईंदो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इन्नल्लाह यहकुमु मा युरीद, अल्लाह तबारक व तआला जेको बि इरादो कंदो आहे उनजो हुकुम करे छॾींदो आहे। यहकुमु मा युरीद, जेका शइ चाहींदो आहे उहा पंहिंजे हुकुम में लागू कंदो आहे। सम्झण जे लाइ सवाल पैदा थिए थो हिकिड़ो, इंसान ख़ुदि हिकु एतबार सां हैवान आहे,
एक एतबार से इंसान चाहे हैवान आहे। जीअं ॿिया जानवर खाइनि था हैवान, इंसान भी खाए थो। ॿिया जानवर घुमनि था, इंसान भी घुमे थो। ॿिया जानवर ॾिसनि था अखियुनि सां, इंसान भी ॾिसे थो। ॿिया कननि सां ॿुधनि था, इंसान भी ॿुधे थो। ॿिया वात सां खाइनि था, हे भी वात सां खाए थो। ऐं ॿिया जेके आहिनि नक मां साह खणनि था, इंसान भी साह खणे थो। ॿिया बच्चा ॼणनि था, इंसान भी बच्चा ॼणे थो। ॿियनि खे हथ पेर आहिनि, इंसान खे भी हथ पेर आहिनि। ॿिया खाई पी करे पेशाब पाखानो कनि था, इंसान भी खाई पी करे पेशाब कज़ा हाजत पेशाब पाखानो करे थो। इन्हनि सिफ़तुनि में ॿियनि खे कावड़ गुस्सो जानवर विढ़नि था, हिक ॿिए ते कावड़ गुस्सो कनि था, इंसान भी कावड़ गुस्सो करे थो। ॿिया जानवर हिक ॿिए खां खसनि था, इंसान भी खसे थो। ॿिया जेकॾहिं प्यार कुर्ब सां गॾु गॾु रहनि था, ॿिली पंहिंजे बचनि सां, कुतो कुती पंहिंजे गुलरनि सां, ईअं जिन्स जिन्स में इंसान भी पंहिंजे ख़ानदान कुटुंब कबीले सां प्यार सां शफ़क़त सां रहे थो। ॿियनि में भी कावड़ गुस्सो प्यार मोहबत आहे, इंसान में भी कावड़ गुस्सो प्यार मोहबत आहे। इन एतबार सां इंसान में हिकिड़ी हैवानियत जी सिफ़त आहे। हिकिड़ी सिफ़त में इंसान इन्हनि हैवाननि खां जुदा थो थिए, उहा आहे नुतक जी, नातिक हुजण जी, ॻाल्हाइण वारी। पंहिंजे अंदर जो सूर दर्द पंहिंजे ज़बान जे लफ़्ज़नि सां ॿुधाए थो। ॿियनि मख़लूक़नि में इहा शइ कान्हे। इंसान खे अकुल ॾिनो वियो, उन अकुल जे बुनियाद ते अल्लाह तबारक व तआला इंसान सां मुख़ातिब थी करे इंसान सां ॻाल्हायो आहे। इंसान खे तरबियत ॾिनी आहे, तालीम ॾिनी आहे, हुनुर ॾिनो आहे, सिख्या ॾिनी आहे। ॿियनि समूहनि मख़लूक़नि में इहा शइ कान्हे, अकुल कोन्हे, एतिरो वॾो शऊर कोन्हे, अकुल वारो वॾो जंहिंजे करे उन्हनि सां ॻाल्हाए सघिजे। बाक़ी शऊर त भितरनि में बि आहे, पथरनि में बि आहे, कठ में बि आहे, मिटीअ में बि आहे, हवा में बि आहे, सिज चंड सितारनि में बि आहे, जबल में बि आहे, वणनि में बि आहे, गुल गुलाब में बि आहे, पतनि ऐं पननि में बि आहे। हर शइ में शऊर आहे। क़ुर त फरमाए थो, वइन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहु। सभु शइ ख़ुदा जी तस्बीह बयान करे थी। जानवर भी, साह वारी मख़लूक भी, बिना साह वारे मख़लूक भी, सभु जो सभु ख़ुदा जी तारीफ़ बयान कनि था। पर इंसान उन्हनि जी तारीफ़, ख़ुदा जी साराह, उन्हनि जी ॿोली ज़बान इंसान सम्झी कोन थो सघे। आहिनि सभु ख़ुदा जी साराह में लॻल। पोइ जेके साह वारियूं मख़लूकूं आहिनि, सम्झण जे लाइ सवाल पैदा थियो त उन्हनि खे इंसान पाण साह वारो आहे, साह वारी शइ खे कीअं खाईंदो? थोरनि लफ़्ज़नि में फरमाई, इन अल्लाह यहकुमु मा युरीद, अल्लाह जेको चाहींदो आहे उनजो फ़ैसिलो करे छॾींदो। उनखे कंहिंजे मशवरे जी ज़रूरत कान्हे, उनखे कंहिंखां पुछण जी ज़रूरत कान्हे। कंहिंजे कावड़ ऐं रंज जे करे फ़ैसिला मटाए छॾे, एतिरो कमज़ोर बि कोन्हे। एॾो अटल आहे, पंहिंजे फ़ैसिले में करे छॾींदो आहे जीअं वणंदो अथसि। दुनिया रंज हुजे या नाराज़ हुजे, राज़ी हुजे, फ़ैसिला करे छॾींदो आहे। ज़मीन आसमान जे मथां बोझ रखिणो हुअसि, रखी छॾियईं, मञनि या न मञनि, अल्लाह ताला फ़ैसिलो करे छॾियो। तॾहिं फरमाई, तव्हांजे लाइ जेके जानवर हलाल आहिनि, मां फ़ैसिलो करे छॾियो आहे, तव्हांखे वणनि या न वणनि। मूंखे ख़बर आहे त इन्हनि जानवर हलाल जानवरनि जे खाइण में तव्हांजे लाइ फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। जिन खे असां चवंदासीं हराम, उन्हनि खे खाइण में तव्हांजे लाइ केतिरो नुक़सानु आहे, उहो असांखे ख़बर आहे। तव्हां हिन ॻाल्हि खे सम्झो या न सम्झो, असांजे हुक्म जी ताबेदारी करणी पवंदी। असां जेको चाहींदा आहियूं हुकुम करे छॾींदा आहियूं। हाणे इंसान अल्लाह तबारक व तआला जे हुक्म जो पाबंद आहे। सवाल वरी बि बाक़ी आहे, साह इंसान में बि आहे, साह वारनि मख़लूकनि खे कीअं खाईंदो? अल्लाह ताला फरमायो, असां पंहिंजी हिकमत रखी आई आहे, हिकिड़ियुनि शयुनि खे ॿियनि शयुनि जी ग़िज़ा बणाईंदा आहियूं। हीअ ज़मीन जी जेका मिटी आहे, इहा वणनि टणनि ॿूटनि जी ग़िज़ा बणजंदी आहे। इन में फुटंदा आहिनि। ज़मीन जी मिटी दरख़्तनि वणनि जी ग़िज़ा थी बणिजे। इहे वण वरी जानवरनि जी ग़िज़ा था बणजनि। पता पन जानवर खायो था वञनि, वरी उन्हनि जा थोड़ इंसान जेके आहिनि पंहिंजे कम आणनि था, दर दरवाज़ा ठाहे करे। अञा जेकॾहिं उन्हनि जे कम जा न आहिनि त चौकाठनि में आणी करे, अञा कम जा न आहिनि त टुकड़ा टुकड़ा करे, जलाऊ माल करे, साड़े करे, खाधो खाधा पीता पंहिंजा राशन पचायूं करे, मज़े सां गोश्त पचायूं, ॾाठनि सां वेठा चॿाड़े वेठा मज़े सां खाइनि। हाणे जीअं मिटी वणनि जी ग़िज़ा थी बणिजे, वण जानवरनि जी ग़िज़ा था बणजनि, ऐं अहिड़ी ई तरह सां जानवर वरी इंसान जी ग़िज़ा थी बणजनि। जानवरनि खे इंसान थो कोई खाए, हिकिड़ा हलाल जंहिंखे कोन थो खाईंदो, शिकार कंदो, हिकिड़ा हराम जेके खाइणा कोन्हसि। हाणे इंसान वरी कंहिंजी ग़िज़ा बणजंदो? इंसान एॾी सभ खां मख़लूकनि खां आला क़िस्म जी मख़लूक आहे, इंसान कंहिंजी बि ग़िज़ा न बणजंदो। हा, जे अमल चङा हूंदसि त वाह वाह बचंदो, पर जे अमल चङा न हुअसि, मिटीअ में पूरो वियो
त क़ब्र जी मिटी वरी साॻियो इंसान खे खाई छॾे। क़ब्र जा जीतामड़ा इंसान खे बाक़ाइदगीअ सां सोराख़ करे टुंग करे जिस्म खे खाई छॾींदसि। इहा क़ब्र त रोज़ इंसान खे पुकारे चवंदी आहे, अना वहद दूद, मां कीड़नि माकोड़नि जो घर आहियां। अना बैतु ज़ुल्म, मां ऊंधारीअ जो घर आहियां, रोशनी खई वठिजां। मां तन्हाईअ जो घर आहियां, पंहिंजो सफ़र जो साथी खई वठिजां। मां जीतनि माकोड़नि जो घर आहियां, बचाव जो बंदोबस्तु खई वठिजां। पोइ जे चङो साबित थियो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि ते अमल करे त इहा जन्नत जो बाग़ बणिजी वेंदसि क़ब्र। पर जे नाकाम थी वियो, नाफ़रमानी कंदे गुज़ारे वियो, त पोइ इहा मिटी, इहा ज़मीन, जंहिं ज़मीन खे वणनि खाधो हो, जेका मिटी वणनि जी खुराक बणी हुई, वरी वण जानवरनि जी खुराक बणिया हा, जानवर इंसान जी खुराक बणिया हा, त पोइ इंसान जे सुधरियो त ठीकु, जेकर न त साॻियो इंसान मिटीअ जी खुराक बणंदो, मिटी खाईंदसि, पेट भरींदसि। अल्लाह ताला मुख़्तसिरन इंसान जी अज़मत खे आला क़िस्म जो शान ऐं शौक़त ॾींदे बयानु फरमायो, ईमान वारो ज़बान ॾियो त पाड़ियो, हलाल कया आहिनि तव्हांजे लाइ चौपाया जानवर, हा उहे हराम आहिनि जेके असां तव्हांखे नालो पढ़ी ॿुधाईंदासीं, अॻिते बयानु थींदो। ऐं शिकार वारा जानवर बि, शिकार जिन खे कबो आहे हलाल, एराम बदल हुजेव त हलाल जानवर बि शिकार न कयो, उहे तव्हांजे मथां हराम। ख़ुश्कीअ वारा हराम, समुंडी जेकॾहिं कयो था त उन वक़्तु बि जाइज़ आहे। पोइ फरमाए छॾियईं, इन अल्लाह यहकुमु मा युरीद, अल्लाह जंहिं शइ जो इरादो कंदो आहे उन शइ जो फ़ैसिलो करे छॾींदो। पंहिंजे फ़ैसिले में, पंहिंजे कानून में, पंहिंजे उसूल में अटल आहे, न कमज़ोर आहे जो कंहिंजे करे पंहिंजो फ़ैसिलो मटाए, न हुनजे फ़ैसिले में का गुंजाइश आहे जो तरमीम का करे। हा, वक़्ती तौर ते इंसाननि जे सुधारे जे लाइ फ़ैसिलनि में तरमीमूं कयईं, जिन फ़ैसिलनि खे जंहिं तरह सां चाहींदो आहे करे छॾींदो आहे। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला जे इन्हनि अहकामनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर